रुपयो लिखिजे ना, पर रुगो मदीने वारे साईं जे रजिस्टर में रुगो नालो दर्ज थे, रुगो एतिरो नबी चवे त इहो मुंहिंजो नौकर आ। हथ मथे करे सुभान अल्लाह त चओ। इन खां वधीक ॿी कहिड़ी सादत आ? आयत करीमा ॿुधो, उन जो तर्जुमो, चंद प्यार जूं ॻाल्हियूं, पोइ तव्हांजे लाइ तव्हांजे बचनि जे लाइ दुआ थींदी, पोइ जीअं सिलसिलो हूंदो उहे हलंदो रहंदो। बेहद शुक्रगुज़ार आहियूं पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद फखरुद्दीन शाह राशिदी बादशाह जो अज करीम जो बच्चो थी वरी पंहिंजे नाने ॾाॾे जी तारीफ़ कराई थई। अज पक यकीन समझो मदीने वारो सही असांजा ख़ुशि हूंदो। थोरो वॾी आवाज़ अज पीर तरीक़त रहबर जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम साईं अतीकुर रहमान साईं सोना उर्फ दादा दरगाह बाकरानी शरीफ वारा उहे भी आया हन। उन्हनि जा भी दुआ जा हथ कजदा तो असांजूं क़िस्मतूं ठही पवंदी। जेके थकियल आहियो उहे भी सुभान अल्लाह चओ। इहे थकियल आहियो, जेके न थकिया उहे सुभान अल्लाह चओ। सही आहे, चङो थियो ॿई आया। अर्ज़िया जॾहिं महबूब करीम कायनात जे सरदार जा आशिक़ो अजा मदीने वारे साईं अजा हिन दुनिया ते ज़ाहिरी आमद न थी, मदीने वारे साईं जी तारीफ़ अॻ में हले पई। थोरो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। जेडी महिल महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजा ज़ाहिरी दुनिया ते न आया, अल्लाह ताला फरमायो कुंतु कंज़न मख्फिया। लाउडो हे मोरे जे जो मो इनन जो आवाज बता, इनन जो हां एड़े वाले के हथ ने जो वरी चवण जी जरूरत न पवे। कुंतु कंज़न मख्फिया लफ्ज़ ॿुधण जहिड़ा दिल में फीट करण जहिड़ा। अल्लाह ताला जी दात बरकात फरमायो त मां हिकु लिकियल खज़ानो हुयुसि, हिकु लिकियल या अल्लाह जेको ज़बान सां ॻाल्हाए हुन जे ज़बान खे कंहिंजो मोहताज न कजा। हिकु लिकियल ॻाल्हायो थोरो वॾे आवाज़, हिकु लिकियल खज़ानो हुयुसि। तव्हां जेके पोइते वेठा हो तव्हांखे ॻाल्हाईंदड़ लॻे थी अचे नी। हाणे हथ कयो, हाणे सही आहे। मदीने वाले साईं जे लाइ अल्लाह ताला फरमायो कुंतु कंज़न मख्फिया मां रब्बुल आलमीन हिकु लिकियल खज़ानो हुयुसि। पोइ फखलक़्तु नूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वाले साईं जे नूर खे ख़ल्क़ुम को पंहिंजी रबूबियत खे ज़ाहिर करे छॾियो। काफ़ी पानी आए साईं फखरुद्दीन जा जैसे चाय जो प्यालो हिते आने ते सही पानी तरफ वाला हारे हेले मोले नहीं आयो अर्ज़िया हां जल्दी सही छोकरे के चौ सही पानी ते कम यकीन न हलंदो सही हां ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चो। अर्ज़िया ओ पिरिया जा नौकरो अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो त वो मदीने वाले साईं जो नूर पाक काना फी जबहतही नूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो मदीने वाले साईं जो नूर हजरत आदम के हिन पेशानी में मुंतकिल कयो जे जी दिल खड़े हुए सुभान अल्लाह चलो। टाइम है टाइट वेट फाड़ना अरे अरे मोले निहारियो अर्ज़िया जेडी मल महबूब करीम कायनात जे सरदार जा आशिक़ो महबूब करीम जो नूर हजरत आदम के पेशानी में आयो तो हजरत आदम तो जे मां जन्नत
सागर उनके भी जन्नत नसीब कजा जाते रहे तो जन्नत में शाही तख्त देवे को जेदी मल अल्लाह जो नूरी मलाइका हेदे गुजर प्यागन हेदे गुजर प्यागन हेदे गुजर प्यागन जने मोटे जो नची नजर पाई तो उन्होंने कहो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल तवा भी हिकिड़ो दफ़ो ज़बान सां चओ या अल्लाह जेको ज़बान सां सलात पढ़े उनखे मदीने पाक नसीब कजा चओ अस्सलातु मदीने वाले साईं फरमायो अस्सलातु सलाती अहले मुहब्बती मोहब्बत वाले जी सलात मां मुततो आया पर वारिफहम उनके सयारी तो भी आया अरे ये समझे जो तगड़ी ताकत तो मुसीबत टली भाई हथ मत करे सुभान अल्लाह चओ जेरी मला उन्होंने जो चयो सलातो व सलाम अलैका या रसूल अल्लाह हजरत आदम तो जे मौला ने अरे ये जाता गा वेठो आदम चवंता सलातो व सलाम अलैका या रसूल ये चवंदा अस्सलातु व सलाम अलैका या आदम मुझा मन कहे चाहे अल्लाह ताला फरमाए आदम तो के निसी थोड़ा ही था जेको तुझे इन पेशानी में मोहम्मदी नूर चमके थो या मरीजन वांगुरु सुभान अल्लाह न चवा कहिड़ी जेली मल जो चई मुझा मालिक छा ॻाल्हि अल्लाह ताला फरमाए त पहिरीं खे जे नूर खे ॾिसी चवनि था अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह हेॾे तवजो कयो त बाबू हज़रत आदम खे अल्लाह ताला जवाब अता फरमाए लव ला कलमा खलक़तुका आदम इन पहिरीं खे पैदा न कया तोखे ई पैदा न कया मोहम्मद मूसा सुभान अल्लाह त चओ मुतफकीर सुभान अल्लाह हाणे दिल कई बस हाणे हेड़ा चुस्त मिलिया त कलाकु तकरीर हली वेंदा ॾाढा रण करे सुभान अल्लाह चओ तेसि ताईं ॿिया फ़क़ीर आलिम मौलवी ईंदा तेसि ताईं असां साईं खे कम जमाए ॾींदा आहियूं थोरो वॾे आवाज़ सां साईं जेकर इलाही टाइम वठां त पोइ मुंहिंजी मानी पार्सल कजां हा न हा सही आहे अल्लाह ताला जी रात बरकत फरमायो कान फी जबहतही नूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो मदीने वाले साईं जो नूर हजरत आदम के पेशानी में मुंतकिल कयो हो हर नबी में मुंतकिल थींदो आयो मुंतकिल थींदो आयो मुंतकिल थींदो आयो सवाल लख नबियुनि जे पेशानी में मुंतकिल थी दे अल्लाह जे नबी जे जो नालो हजरत ईसा रूहुल्लाह या उन जे जड़े पेशानी में आयो तो हजरत ईसा रूहुल्लाह को जड़े जड़े जो प्रिय जो नूर मुझे पेशानी में आयो अल्लाह के इज्जत जलाल जो कसम ये जो जमीन पे कदम रखम तो मुझे मतो रहमती ककर कयो सुभान अल्लाह बारगाह इलाही में अर्ज करे चाहे साईं ये थबो लुटे तो ते त बीहंदो नी साईं हा थोरो नज़र कजो साईं हाँ बस ये बरोच मोहनी दल बाकी असां जी सही ॾाढा रण करे सुभान अल्लाह चओ हाँ फिक्र न कई मिड़े साईं सां कोई त भाई कोन किरंदो हाँ दुनिया जे मीलाद में पहिरीं सनन जी लॼ उहो जेॾी महिल हज़रत ईसा रूहुल्लाह तो फरमाए त मां तव्हां खे ख़ुशख़बरी ॿुधाया छा ॿुधाया जेकॾहिं सॼी जमात स्टेज सूधो मोॾे तवजह कयो त हिकिड़ो नुक़्तो पेश कया हज़रत ईसा रूहुल्लाह तो फरमाए मां तव्हां खे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाया त सारी जमात थी बीही रही
साई छाजी खुशखबरी तो अल्लाह के नबी ईसा रूहुल्लाह फरमायो हेरे मरन है हजरत ईसा रूहुल्लाह को चले I am indeed saved today. I am indeed saved today. House of Israel. Myself, Israel जो नबी थी आया, मैं उन्नति खुशखबरी को बताया, जो इल्ला रहमतल लिल आलमीन, जो सारे जहान के लिए रहमत है। अकमत करो सुभान सजे जमात जो तवज्जो थी यो इते हिकिड़ो ईमान जे बचाड़े जो ॾुतो पेश कया हे सुभान अल्लाह करण में मारे वञनि था मानी खाइण में मारे वञनि ज़बान पिणीअ जे करे मिली अथव कंहिंजे करे मिली आहे मदीने वारे साईं जे करे वो बंद भी उते ज़बान के खोल तो तुझे ज़बान जा दुख ला हथ मथे करो सुभान अल्लाह हजरत ईसा रूहुल्लाह को चवे मां तवा के खुशखबरी बुधाया क्या बुधाया गरिया वारो खुशखबरी छाके चेबो खुशी जी गाल बशरी शरीफ जा लोग करे सुभान अल्लाह चो छाके ये खुशी जी हां सही जेरी मले जो चाहिए खुशी जी गाल बुधाया ओ गरी चाकर वारो दिल दिमाग जो दरवाजो खोले वियो उए अल्लाह ताला नबी जा उए अल्फाज अल्लाह के कुरान में आता छा में आता मां हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखो पुछां त नबी पाक जे फरमान खां ऐं क़ुरान पाक जे दलील खां वधीक ॿियो ठोस दलील कहिड़ो हुजे ॻाल्हायो छो न अल्लाह ताला की रात बरकत कुरान पाक में इरशाद फरमायो वमा बशरन जेके अहले इल्म वारा हिन ॻाल्हि खे ॾोट खायो वमा बशरन बिरसूलिन शादी मिन बादी इस्मुहु अहमद मां तव्हांखे उनजी खुशखबरी थो ॿुधायां जेको मूंखां बाद में नबी तो शादी ईंदो बादी मिन बादी में मूंखां बाद में उन जो नालो अर्श ते अहमद हूंदो छा नालो हूंदो अहमद मोहम्मद छो न चई यो इन जे करे न चई जो मदीने वाले साईं जी ज़ाहिरी आमद अञा दुनिया ते न थी अर्श ते अहमद सनीता महबूब जे इस्म ते हिकिड़ी हदीस याद अची वई आहे ॿुधाया एड़ा थकियल हो त घर वञी सुबुह हली तकरीर ॿुधाया हथ मथे करे पंहिंजी तस्वीर जो नालो जेकॾहिं रोज़े धड़ी रहमतुल्लाह जे दरबार ते वञिबो त भेज बागारा जा नाला नारा लॻंदा जेकॾहिं दरगाह मशहूरी शरीफ़ वञिबो त भेज मशहूरनि वारा नारा लॻंदा जेकॾहिं भेटाईअ ते वञिबो त भेज भेटाई कर मुल्क मिठाई अलाए वात पाणी पाणी न कंदो इहो त पुराणो नारो आहे दस्तगीर जे में तन वट पहुंचबो तो ते भेज दस्तगीर जा नारा लॻंदा हथ मथे करे वॾे आवाज़ सां सदा जी दस्ते सुभान अल्लाह अल्लाह सही तव्हांखे लिखियो ॾी जेरी मला अल्लाह ताला जी रात बरकत फरमायो वमो बश
रिवायत पे बताओ इसमत ऐसा काना यौमल क़यामत क़यामत जड़ी ऐलान थींदो केड़ो ऐलान थींदो फनादा मुनादिन ऐलान यकुन मन काना इस्मु मुहम्मदन उन मल लखे किरोड़े अरबे खरबे माण्हू दा ऐलान थींदो हेॾे तव्हां जो कंहिंजो नालो इस्मु मुहम्मद आहे माण्हू थी बीहंदा हा साईं असांजो नालो मुहम्मद आहे असांजो नालो मुहम्मद आहे ऐलान थींदो फनादा मुनादिन ऐलान यकुन मन कान इस्मु मुहम्मद जंहिंजो नालो मुहम्मद आहे वो हिन सिफ़ मां निकिरी बीहे हथ मथे करे सुभान अल्लाह जेॾी महिल जो उहे निकिरी बीहंदा इहो कहिड़े ॾियारे ते ऐलान थींदो जाते हर वली नफ़ी नफ़ी कदो नबी नफ़ी नफ़ी कदा हर ज़बान ते नफ़ी नफ़ी हूंदो मदीने वारो साईं तो फरमाए अन अव्वल अन्नास खुरूजन इज़ा बअसु अल्लाह जे तई जलाल जो कसम मां पाजे गुंबद खिदरा में आरामी हूंदुस उदे वक्त मुझे गुंबद खुलंदो मां गुंबद खिदरा मां निकिरे तो किया तो क्या था फिरो जे कले तवा नबी जे तारीफ ते ये खुश था पक यकीन समझो गड़ी चाकर वारे नबी भी असारो ये खुश थी तो हथ मथे करे सुभान अल्लाह इन गाल जे करे त मरंदा त मन वो राज़ी थी पई इन गाल जे करे रोंदा त इहो पुनल राज़ी थी तवा भी चवंदा त मदीने वारो साईं राज़ी थे जंहिंजी दिल चवे थी हथ मथे करे सुभान अल्लाह चवे अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो तफनादा मुनादिन ऐलान यकुन मन कान इस्मु मुहम्मदन जंहिंजो नालो मुहम्मद उहे ॿाहिरि निकिरी बीहे उहे जॾहिं ॿाहिरि निकिरंदा अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो तफयदकुल जन्नत बेगैर हिसाब अॼु तव्हांखे सा हिसाब न आहे बेगैर हिसाब जे जन्नत में हलो ॾाढा रड़ी करे सुभान अल्लाह काजी कला को थे जेडी मला हजरत ईसा रूहुल्लाह जे पेशानीअ मां मदीने वारे साईं जो नूर पाक मुंतकिल थींदो आयो थींदे थींदे मुस्तफा जे बाबे हजरत अब्दुल्लाह जे हिन पेशानीअ में आयो के आयो के पेशानीअ में महबूब जे अबे जो नालो छा आहे नालो खण तुझे पी जी तारीफ़ कबी त कोई न खुश थींदे जेकॾहिं मुस्तफा जे अबे जो नालो अहिड़े दिल सां खण जो मुस्तफा मदीने में खिली वे हथ मथा करे चओ हज़रत अब्दुल्लाह हाय हाय जेडी मल हज़रत अब्दुल्लाह जो पेशानीअ मां मुंतकिल थी अम्मा जे बदन पाक में आयो वो रजब शरीफ जो महीनो 18 तारीख जुम्मे जी रात जॾहिं पहिरीं अम्मा जे बदन में आयो अम्मा थी फरमाए त मुझे वार वार मां नूरानी तजली निकिती हथ मथे करे सुभान अल्लाह मां कल 6 प्रोग्राम कया रात मुखे सजल सरमस्त जे दरबार ते रात जो 12 बजे तकरीर
पर जी हींअर तव्हांजी मिंट तो फिटाया उते बि उनजी थोरो वॼावा सा सुभान अल्लाह। अम्मा आमना थी फरमाए जेडी मल जो महबूब मुझे बदन में आयो आया अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम तमा पाजे हावेलीअ ते वेठी हुयसि पहिरें महीने थे हिकिड़े जवान जी मुबारक ॾिनी वॾो कदावर हसीन मुंहिंजे घर में दाख़िल थियो पुछोमांसि केरु आहे अर्ज़ कई अम्मा मां अल्लाह जो नबी आया तुझो नालो छा है अर्ज़ कई अम्मा मुंहिंजो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम छा नालो आहे ओगड़ी चादर वारो जॾहिं ॿियो महीनो बीतो अम्मा थी फरमाए मुंहिंजे हवेलीअ में हिकिड़ो शख़्स दाख़िल थियो चयोमांसि केरु आहे अर्ज़ कई अम्मा मां अल्लाह जो नबी आहियां तोखे मुबारक हुजे जो असांजो सरदार नबी तुंहिंजे बदन में अची चुको आहे। अम्मा थी फरमाए पुछोमांसि तुंहिंजो नालो छा आहे अर्ज़ कई अम्मा मुंहिंजो नालो हज़रत शीस अलैहिस्सलाम आहे। जेडी मल 2 महीने बीतो मुझे हवेलीअ में अंदर एंट्री थियो पुछोमांसि केरु आहे अम्मा मां अल्लाह जो नबी आहियां तोखे मुबारक हुजे जो असांजो सरदार नबी तुंहिंजे बदन में अची चुको आहे। पुछोमांसि तुंहिंजो नालो छा आहे अर्ज़ कई अम्मा मुंहिंजो नालो हज़रत नूह अलैहिस्सलाम आहे। चाहे आइया खलीफा पी न छॾ जाए यार हींअर त मां बचायो तुंहिंजे लिखे त साईं बचाए छॾ हिकिड़े दफ़े ईअं कई वीचारे हेॾे जो मोह कयूं त वरी हेॾो चांहि पी वियो त मां चयोमांसि चांहि छो पी अथई साईं तव्हांजे दुआ जी सैयद जो माल खायो सोलो बसि पहिरें पियो त माफ़ी ॾाढा सुभान अल्लाह चओ हेड़ा खलीफा लॻा त असां बि पलियासीं। जेॾी महिल अम्मा आमना थी फरमाए हाणे काओ महीनो चौथो साईं अतीक रहमान साईं यादि करे थो जेॾी महिल 4थो महीनो बीतो अम्मा आमना थी फरमाए अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम त मुंहिंजे हवेलीअ में अची त मुबारकबाद पेश कयई पुछोमांसि केरु आहे अर्ज़ कई अम्मा मां अल्लाह जो नबी आहियां तोखे मुबारक ॾियारायो जो असांजो सरदार तुंहिंजे बदन में अची चुको आहे। पुछोमांसि तुंहिंजो नालो छा आहे अर्ज़ कई अम्मा मुंहिंजो नालो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम आहे। हाणे काओ महीनो जेॾी महिल 5 महीनो बीतो मुबारकबाद पेश थी पुछोमांसि केरु आहे अर्ज़ कई अम्मा मां अल्लाह जो नबी आहियां तोखे मुबारक हुजे असांजो सरदार नबी तुंहिंजे बदन में अची चुको आहे। पुछोमांसि तुंहिंजो नालो छा आहे अर्ज़ कई अम्मा मुंहिंजो नालो हज़रत हूद अलैहिस्सलाम आहे। हाणे काओ महीनो काफ़ी जेॾी महिल मुंहिंजे हवेलीअ में अंदर एंट्री थियो मुबारकबाद पेश कयई पुछोमांसि केरु आहे अर्ज़ कई अम्मा अल्लाह जो नबी आहियां तोखे मुबारक हुजे जो असांजो सरदार तुंहिंजे बदन में अची चुको आहे। पुछोमांसि तुंहिंजो नालो छा आहे अर्ज़ कई अम्मा मुंहिंजो नालो इब्राहिम खलीलुल्लाह आहे। जेॾी महिल हाणे काओ महीनो 7 महीनो बीतो जेॾी महिल मूंखे मुबारकबाद मिली पुछोमांसि केरु आहे अर्ज़ कई अल्लाह जो नबी इस्माइल सबीहुल्लाह आया। जेॾी महिल हाणे वरी 8 महीनो बीतो
मुबारक बात मिली पुछो मास केरा अर्ज कई अम्मा अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह आया मुबारक ते असा जो सरदार नबी तुझे बदन में अची वियो हाणे काओ जेडी मल 9 महीनो बीतो मुबारक बात पेश थी पुछो मास केरा अम्मा अल्लाह जो नबी आया नालो छा थई अर्ज कई अम्मा अल्लाह जो नबी हजरत ईसा रूहुल्लाह आया जेडी मल जो 9 महीनो बीतो इते हिकिड़ो लफ्ज़ ठही आयो आहे चवा इहा सुस्तनि वारी सभा ॾाला न खपे के पली त चवंदा न त नबी पाक खे ख़बर कान हुई 40 साल इन्हनि देवबंद जो मौलवी आहे जो नालो मौलवी इस्माइल आहे जे पंहिंजो किताब तक़वियतुल ईमान लिखियो आहे उन में तो लिखे त हिकिड़ी पल बि नबी खे अॻु में ख़बर न हुई त को मां नबी आहे मां तो तव्हां खां पुछां त असांजो नबी त सरदार आहे जेके ॿिया नबी असांजे नबीअ जो सदको आया उन्हनि खे कीअं ख़बर पई त हे नबी जो जेकॾहिं ॿियनि नबियुनि खे ख़बर पइजी सघे थी त असांजो नबी त उन जो आका आहे हथ मथे करे सुभाणे जेॾी महिल मदीने वारे साईं जी अम्मा थी फरमाए अल्लाह जे इज़्ज़त जलाल जो कसम मुझे हवेली पाक में जेॾी महिल मूंखे 10 महीनो बीठो काओ महीनो 10 महीनो बीठो त 4 औरतूं घणी मुझे हवेली में दाखिल थी अम्मा अमना थी फरमाए पूरे जिंदगी में मां अहिड़ियूं हसीन औरतूं कोन ॾिठियूं पूरे अरबन में अहिड़ी हसीन औरत कान हुई जेॾी महिल जो मुंहिंजी उन्हनि ते नज़र पई पुछो मान ॾियो हालवान तव्हां केरु आहियो अर्ज़ कयो अम्मा असांखे रबी हुकुम मिलियो आहे असां मदीने वारे साईं जूं तायूं थी आया आहियूं हथ मथे करे सुभाणे अल्लाह था चओ घड़ियूं तायूं थी आहियूं ॻाल्हायो ज़बान सां घड़ियूं तायूं थी आहियूं हेॾे मोॾे ॾियारो तव्हां जो ॼमियो त घड़ियूं तायूं हुयव अहिड़ा महता चाढ़िया अथई जो ॻाल्हि ई नथो लिखे अल्लाह बना दे उते ॿ हुजनि त पोइ गुरु कयो मदीने वारे साईं जूं घड़ियूं तायूं हुयूं वाह वाह केरु आयो आहे हाँ उथी भी करे इस्तक़बाल कयो वक्त जे मर्द कामिल जो शहजादा हजरत मखदूम मोहम्मद कासिम मशहरी शरीफ जा लाडला था उथी भी करे वॾे आवाज़ सां